हुकुम कयो। तव्हां सुभाणे अचो, तव्हां में ज़रूरी कमु आहे। ॻाल्हि कयो, ख़ैर त आहे न? कहिड़ो कमु आहे? फोन ते न, साम्हूं वेही ॻाल्हाइणो आहे। बानू बेगम, वरी बि ख़बर त पवे त कमु कहिड़ो आहे? चयमि त साम्हूं ॻाल्हाईंदसि। जे फोन ते ॻाल्हि करण जी हुजे हा त पोइ फोन ते ई ॿुधायां न। ठीकु आहे, ठीकु आहे। सुभाणे मां पहुची वेंदुसि। ॿियो ॿुधाए, वक़्तु कीअं पियो गुज़रे? ॾाढी बोरियत पई थिए। पोइ बानू बेगम, तूं मूं वटि वापसि हली आ? न, वक़्तु गुज़ारे वेंदसि। ठीकु आहे, तुंहिंजी मर्ज़ी बानू बेगम। सुभाणे ज़रूरु अचिजो, को बि बहानो न कजो। तव्हां सां ज़रूरी ॻाल्हाइणो आहे। हा हा, पहुची वेंदुसि। सम्झां थो त बानू बेगम खे मूं बाबति शक थी आहे, पर सुभाणे जे घर वियुसि त उहो मुंहिंजे लाइ ज़रूरु को न को मसइलो खड़ो करे छॾींदी। चाचा, अॼु हाणे तूं फ़ैसिलो कर। मां मरी मरी बची आहियां। जेकॾहिं माई सियाणी साईं मुर्शिद खे न वठी अचे हा त अॼु मुंहिंजो कमु पूरो हो। चाचा न जा अजाया वहमन एड़ी का भी गाल ना है। भले साईं ते हथ रखराए कसम वठी ॾियो, असां मतां तावीज़ न कया अथसि। मायो साईं, छोरीअ खे सज़ा ॾियणु खपे। कसम सां चाचा मां कुछ भी ना है कयो। चाचा ॾिसी तूं छोरी जा कर। हाँ चाचा, हेॾा आऊं थियो त ॿुधां तव्हांखे त तव्हां पाण विढ़नि छॾियो। ऐं मूंखे ख़तम करे छॾ, मां हिनखे कुझु न चवां। दुआ ॿीहर जे तो तावीज़ कराइण शुरू कया हिन सूखड़ीअ मथां त पोइ हिन घर में तुंहिंजो रहणु मुश्किल आहे। हीअ आख़िरी ग़लती सम्झी तोखे माफ़ थो कयां। ॿीहर माफ़ीअ जा गस बंदि हूंदई। छा बंदि हूंदई? मुझी का भी गलती ना है। अजाया मुते इंजाम ता हणो। इहो कम सॼो माई सियाणी जो आ। घर में तावीज़ उहा विझी वई आहे, उन ते तव्हां ख्याल कयो। जादू, ओ जादू, मारी कट दे रख तुम आदमी को। जादू, ओ जादू, ओ जादू, ओ जादू, ये कट कर दे। ये नो चलते दाल सामान आस्ते हिम्मत कर, हिम्मत कर, हिम्मत कर, हिम्मत कर। उठी, ओए बस अल्लाह खैर कर दो। करे कुत्ते का जादू ख्याल से मुंह कयो कि मां ट्रप न कोल पेले ना जादू मारो करके के बटिए टक बस वही टका ला कटराणी पोंदी ना जा मारो करके माथे के बटिए के चोरे के बटिए हिम्मत कर जादू ते मुझे मुंह चाटती दिसी टक तू भी थोड़ा पंजो ख्याल ते करी हा न। छा ॾिसां ज़रब जी छा मां त सम्झा थो त पाड़ो पटिजी वई आहे राजा। हिम्मत करके के बटिया बाबा तो ॿुधाए हिम्मत कर ॾाढो सूर आहे। ॾिस चङी तरह ॾिस मथां ज़रब जी पई हुजे। छा संभालिया ये गट्टू कर दे तू तुझे राजा छा संभालिया। जादू बाबा तो ॿुधाए खुदा के के माथे के बटिया के कुंभरा के बटिया या कर पंहिंजे छोरे के बटिया अचे मुझे को जमादारी कयो मां मरी वञा थी तू रुको पाण खे त संभाल न दाऊ त घटि कर।
वञी ॾिसांसि थी भागो छोरो हथ बता चे न तूं वञो न के वठी अच त मुंहिंजो जेको पिलो करे मां ते से मरी न वञा पर वञणा कर देर न कर पी न बस वञो ई अच वञा थी मोटर वारी के जा हां अता वडो हाने सुस्त थी वियो जेको कुछ करणो पवंदो न तोखे असां खे करणो पवंदो जेकॾहिं अता वडे जी असां बि सुस्त थी वियासीं त दिलबर वारा नंबरवार असां सभिनि खे सटको ॾींदा अदा दिलबर वारनि खे कॾहिं बि बख़्श कोन कंदासीं पर इन भाग हथ त अचनि न उहे हित हथ कोन ईंदा उन्हनि जे ॻोठ हलणो पवंदो उहे पंहिंजी ज़मीन ते ई धिका खाईंदा हूंदा कॾहिं कॾहिं हेॾे बि निकिरंदा आहिनि मूं अलाए केतिरा दफ़ा उन्हनि खे होटल ते ॾिठो आहे जेकॾहिं हिते अची विया न उन्हनि खे दिलि सां सटको ॾींदासीं जेकॾहिं ओॾे हलियासीं न उन्हनि जा ॻोठ वारा उते विच में अची वेंदा जेकॾहिं हू असांखे हिते महीनो हथ न अचनि त असां हुननि जो महीनो हिते इंतज़ारु कयूं अदा मां चवां थो त असांखे हुननि जे ॻोठ हलणो पवंदो उहे ज़मीन ते या पंहिंजे माल सां गॾु असांखे हथ ईंदा उहे हिते छो बीठा आहिनि हथियार खणी ओॾां निकिरी था हलनि अदा हिन वक़्तु टाइम घणो थी वियो आहे हू पंहिंजे घर निकिरी विया हूंदा सुभाणे हुननि ॾांहुं निकिरी हलंदासीं या हुननि जी ज़मीनुनि ते वेही रहंदासीं जेको बि आयो न असुल हाफ फ्राई करे छॾींदासीं दादा अॼु चई थो त सुभाणे हलंदासीं वरी सुभाणे चवंदे ॿिए ॾींहं था पक सम्झ मुंहिंजा भाउ पक सम्झ सुभाणे सुबुह जो हलंदासीं सुबुह 6 बजे तव्हां सभु तयारु थी अचिजो दिलबर वारनि जी ज़मीन ते डेरो जमाए वेंदासीं साईं ने नौकरियाणी खे जवाब ॾियो ऐं मूंखे ॿी नौकरियाणी रखी ॾियो बानू बेगम नौकरियुनि मां तोखे कहिड़ी शिकायत आहे जो मां हुनखे जवाब ॾियां नंढड़े जो सॼो ख़्यालु हुन नौकरियाणी तरफ़ आहे हू हुनखे पंहिंजी माउ थो सम्झे मूं तरफ़ त हू ॾिसे बि नथो बानू थोरो सोच सुलेखा वधि में वधि नंढड़ी जो ख़्यालु थी करे ऐं नंढड़ो बि हुन सां तमामु घणो हिरी वियो आहे सुभाणे जेकॾहिं असां ॿी नौकरियाणी रखूं उहा नंढड़ी जो ख़्यालु न करे ऐं नंढड़ो बि हुन सां सेट न थिए त पोइ तूं मूंखे ॿुधाए त असीं परेशान कोन थींदासीं नंढड़े खे मां सम्झाईंदसि बानू बेगम तुम घणो वक़्तु हिते रही कोन सघंदी आहीं तुम जॾहिं ॻोठ हलंदी त पोइ ही नंढड़ो नई नौकरियाणी से मसलो पैदा कंदो इन नौकरियाणी खे मूं कढण जो चयो आहे नंढड़े खां वधीक त तव्हां परेशान थी विया आहियो अहिड़ी ॻाल्हि न आहे बानू मां इहो पियो सोचां त हीअ ग़रीब औरत हिते कम सां न करा जेकॾहिं असीं हिनखे जवाबु ॾींदासीं त बेरोज़गार थी वेंदी असांजो वक़्तु चङो पियो गुज़रे बानू बेगम अजायो हुनखे जवाबु ॾियूं हुन मां कहिड़ो फ़ाइदो रोज़ी ॾियण वारो त रब आहे जंहिंजे लाइ हिकु दर बंदि थिए थो न त 10 दर खुली था वञनि तव्हां छो पिया परेशान थियो जीजा मूं आख़िर कहिड़ो ॾोह कयो आहे जो तूं मूंखे हितां गॾी थी छा तूं लिकी लिकी असांजूं ॻाल्हियूं पई ॿुधी न जीजा मां त सिर्फ़ इहा ई ॻाल्हि ॿुधी कूड़ छो पई ॻाल्हाई सच सच ॿुधाए तूं असांजूं लिकी ॻाल्हियूं पई ॿुधी न ख़ामोश छो आहीं मुंहिंजे सवाल जो जवाबु ॾे ज़ुलेखा तूं अंदरि हल हिते बि पहिरियां मुंहिंजे सवाल जो जवाबु ॾे छा थी आहे तोखे बानू मूंखे ॿुधाए पहिरियों त तुंहिंजी तबियत एॾी तेज़ न हुई हाणे त नंढड़ी नंढड़ी ॻाल्हियुनि ते कावड़िजो थी वञी अजायो नौकरियाणी खे बीहारण या न बीहारण त एॾो वॾो मसलो खड़ो कयो अथई हाँ जीजा मां ये ॻाल्हियूं ॿुधां पई उन जे करे त तव्हां मुंहिंजी ॻाल्हि पिया कयो इन जे करे मूं तव्हां ॾांहुं कन ॾिनो साईं नौकरियाणी न आहे हिन सां तव्हांजो कहिड़ो रिश्तो आहे इहा तमामु जल्द ख़बर पइजी वेंदी जॾहिं तोखे पूरी पक थिए ऐं पक्का सबूत मिलनि पोइ पुछा ॻाछा कजे फ़िलहाल तूं माठ करे पई चाचा अदीअ खे साण करे मुंहिंजी शादीअ जी वञी तारीख़ वठी चओ हाणे मूंखे घणो इंतज़ारु कोन थो थिए गोदाम मुंहिंजे वञण जी का ज़रूरत कान्हे हिन खे मान न त वञी तारीख़ वठी अचे चाचा तव्हां वॾा आहियो तव्हांजो हलण लाज़मी आहे को बि फ़र्क़ु कोन थो पए वञी तारीख़ वठी अचो जॾहिं तोखे जवाबु ॾिनो त पोइ वञी पाड़े थो वञी पोइ मूं ॾिया न तारीख़ वठी ईंदुसि वञी भला सभु चओ पिया त मां राति वेंदसि अदी जेकॾहिं चाचा चवे थो त वञी तूं थी अच न जेतिरो जल्द थिए न मुंहिंजी तारीख़ वठी अच
अदी मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, सुल्तान वारा खणी कुझु बि चवनि न, पर तोखे शादीअ जी तारीख़ ॾेई पोइ मोटणो आहे। ऐं ईअं न थिए जो सुल्तान वारा चवनि फ़सुल आहे त पोइ ॾींदासीं। तारीख़ तोखे हर हाल में वठणी आहे। तारीख़ वठी पोइ मोटंदसि अदा। तूं परेशान छो तो थी? आई वॾी हीअं त तकड़ करे थो, तो वञी मुंहिंजी तारीख़ वठी अचो, मुंहिंजी शादी कराए छॾियो। जॾहिं ॿी शादी कंदो न पोइ हिनखे ख़बर पवंदी हुई त ॿ शादियूं ना ज़ालूं कीअं थो पालजां न कीअं पालींदो, पोइ हुनखे ख़बर पवंदी घणे वीह सौ आहे। चाचा हाणे छा थींदो, जेको थियणो हो सो थी वियो। इहा सलाह ॾियणी हुई त उन वक़्तु ॾियां जेॾीमहिल मां रिश्तो पोइ घुरां। पोइ थी सघे थो त मां मुड़ी वञा, पर हाणे त रिश्तो पको थी वियो आहे। हाणे मां काॾां मुड़ंदुसि, शादी त करणी आहे मूंखे। भले तूं बि ॾिस मोरी एतो ॾो, पोइ ॾिसजां मज़ो। ॿिए तरफ़ वञी तावीज़ जो असर थी ख़तम कराए। जेकॾहिं तोखे ईअं करणो हुयो त पोइ तूं असांखे तावीज़ छो कराए ॾिना? ऐं ठहियो हाणे मरे में इहो तुंहिंजो वहम आहे। तूं त अहिड़ो कुझु कोन करायो आहे माई। ॻाल्हि लिके कोन थी, अॻे पोइ ख़बर पइजी वेंदी आहे। असांखे ख़बर पई आहे त तो ते पढ़ाई कराई आहे। हा हा, असल में मां वई हुयसि, मिड़े वसाई खे बेवकूफ़ बि कयां ॿियो वरी। पोइ तूं असांखे बेवकूफ़ कंदी हूंदी न। हेॾे त ख़बर मरियम कहिड़ा मूंखे लख ॾिना अथई, हा जो मां तव्हांखे बेवकूफ़ थी कयां। हिकु त तव्हांजो ख़ुदा करणु कमु कयां, ॿियो वरी मुंहिंजी निड़ीअ में हथ विझो। वञी के ॿिए जो दर पकड़ियो जेके तव्हांखे भला तावीज़ कराए आणे ॾे भला। माई तूं त अजायो थी नाराज़ थी। ॻाल्हि अहिड़ी कयव न जो भला नाराज़ बि न थिया, मगज़ वारो डंडो हणी थी कढो। असां तौबा कईसीं। नानी सियाणी भला इहो ॿुधाए त ॿिया तावीज़ कॾहिं थी कराए आणी ॾी? न छोकिरी न, हाणे मूं तौबा कई, तव्हांखे तावीज़ मां कोन कराए आणे ॾींदसि। सियाणी हाणे भला छॾ न कावड़। गौराम 5 ॾींहंनि में पे शादी करे, इहे त मुंहिंजे ई तावीज़नि जो असर आहे न, जो चुप करे वेही रहियो आहे। अञा तव्हां चओ थी त मूं तव्हांजे तावीज़ जो असर ई ख़तम कराए छॾियो आहे। छा बस हुजेव? नानी भला महिरबानी कर असांखे ॿिया तावीज़ कराए आणे ॾे न। ठीकु आहे छोकिरी, ठीकु आहे सदोरी, तुंहिंजे सिर जे करे वरी मां इहा कोशिश कयां थी। ईअं न थिए त वरी को कमु न थियो त मुंहिंजी गीचे में हथ विझो। तूं तावीज़ दिलि सां करे ॾे, बाक़ी अलाह भलाई कंदो। रुगो सदोरीअ जी भलाई थिए। तोखे असां दिलि घुरी मिठाई ॾींदासीं, बाक़ी अहिड़नि हालनि में त उहो बि आहे। तूं मूंखे पंहिंजो घर न घुमाईंदीअ छा? जीजा मुंहिंजो घर ॻोठ में आहे, शहर में मुंहिंजो घर न आहे। पोइ तोखे माइटनि शहर में रहण जी इजाज़त कीअं ॾिनी? जीजा मुंहिंजो पीउ पोड़ो आहे वीचारो, बीमार आहे, खटे ते पियो आहे, ऐं 2 नंढड़ा मुंहिंजा भाइर बि आहिनि, उनजो ख़र्ची बि मां कंदी आहियां। जेकॾहिं तूं हितां आहीं त पोइ पोयां तुंहिंजे भाइरनि ऐं पीउ जी सार संभाल केरु थो लहे? उहो मुंहिंजी मासी आहे, उन्हनि जो ख़्यालु उहा कंदी आहे, ऐं कपिड़ो लटो बि उहा धोई ॾींदी आहे उन्हनि खे। तूं घर वेंदी या न? हा वेंदी आहे, अवेल सवेल चकर ॾेई मोटी ईंदी आहे। हाणे कॾहिं वेंदी चकर ते? अॻे महीने वई हुअसि, हाणे न वेंदसि। तोखे भला भाइरनि जी सिक नथी लॻे? सिक त लॻंदी आहे जीजा, पर माण्हू मजबूर आहे, छा थो करे सघे। तो शादी नाहे कई छा? शादी छो? शादीअ नाले खां छिरकी पई? न जीजा, छिरका कोन थी, बस किस्मत ई अहिड़ी आहे त माण्हू छा थो करे सघे। तो मुंहिंजे सवाल जो जवाब कोन ॾिनो। जीजा छुटल फट छो थी जाॻाई? को मसलो थियो छा? हा जीजा, अगर जे मां तोखे पूरी कहाणी ॿुधायां न त तूं बि रोई ॾींदीअ। तॾहिं चवां थी गुज़रे खे यादि करण मां कहिड़ो फ़ाइदो। तूं जे नथी ॿुधाइण चाहीं त मां तुंहिंजे मथां कहिड़ो ज़ोर रखां? जीजा तूं बि हिते आहीं, मां बि हिते आहियां, कॾहिं पूरी कहाणी सॼी ॿुधाईंदी मैं। वॾो मसलो थी वियो आहे, बानू बेगम खे मूं मथां पूरो शक थी वियो आहे। इन करे हाणे हर वक़्तु बानू बेगम ज़ुलेखा जी जासूसी कंदी थी वठे त किथां नंढड़ी का ॻाल्हि मिले। जॾहिं का हुनखे नंढड़ी ॻाल्हि बि मिली न
त वॾो बाइताल थींदो घर में। हाणे तूं ई कम खे सलाह ॾे त कजे त छा कजे। बाबा साईं, इन खां पहिरियां जो जीजा को राज़ खोले तव्हां सभु ॻाल्हियूं जीजा सां करे छॾियो। बाबा साईं, जेकॾहिं तव्हां पूरी हक़ीक़त जीजा खे ॿुधाईंदव मतां हू सम्झी वेंदो। न, इन हक़ीक़त खे ॿुधाइण जी मूं में हिमत ई न आहे पुटा। बाबा साईं, जेकॾहिं सुभाणे को राज़ खुली थो पए तव्हांखे ॻाल्हाइण जो मौक़ो ई कोन मिलंदो। यही त परेशानी आहे पुटा। आख़िर कया त छा कया? कहिड़े पासे वञे? हिन पासे बाहि आहे, हिन पासे पाणी। बाबा साईं, तव्हां जीजा खे शहर न वठी वञो आहे। मूं सभ खां वॾी ग़लती इहा ई त कई जो नंढड़े खे ॻोठ वठी आयसि। न नंढड़े खे ॻोठ वठी अचां नहीं वरी ॾाढा मसला खड़ा थियणा मुंहिंजे लाइ। बाबा साईं, इन राज़ खे केतिरो लिकाईंदव? हिकु न हिकु ॾींहुं त ज़ाहिर थींदो। इन खां सुठो आहे बाबा साईं त हिमत करे जीजा अॻियां इहो राज़ खोले छॾियो। पुटा, इहा जेकॾहिं मूं में हिमत हुजे हा त तोखां सलाह वठां। बाबा साईं, पोइ छॾियो बालक ते, उहो ई तव्हां सां भलाई कंदो। मां त इन मामले में कुझु नथो करे सघां। हा पुटा, सम्झा थो मां। बाबा तूं मुंहिंजे लाइ कुझु बि नथो करे सघे। बसि मां तव्हां सां सलाह मशवरो करे पंहिंजी दिलि जो ॿार हल्को कंदुमि। तूं मुंहिंजे लाइ कुझु बि नथो करे सघे बाबा, कुझु बि नथो करे सघे। जदो सम्झा थो त मां सॼी उमिरि जे लाइ खट ते पोइ त घणनि जी जान छुटी पवंदी। वरी कान्हे भागी रखी सही। तूं बि चाहीं थी त मां सॼी उमिरि जे लाइ न खट ते किरियो पियो हुजे, न? मूं जे मथां छा लाइ तो चितो थी? हाँ, तुंहिंजी टंग मूं भॻी आहे छा? अरे हाणे घणो वात न हण। उथो थी चांहि ठाहे त पियूं। सुबुह खां वठी 3 चकर ते चांहि पी वेठो आहियूं। ऐं ॿी ॻाल्हि ॿुध, ओ बर्फ़ पई हूंदी पोइ में उन मां टुकड़ो खणी को जगु पाणी जो ठाहे थधो पाणी पियूं। उथ। मां का एतिरी वांदी कोन आहियां जो सॼो ॾींहुं वेठी तुंहिंजी ख़िदमतूं कयां। चांहियूं ठाहे ॾियां, थधा पाणी ठाहे ॾियां वेचारे खे। सॼो ॾींहुं ख़िदमत में लॻी पई आहियां। मूंखे ॿियो कमु कोन्हे छा? था मलणा, ॿुहारी ॾियणी, सॼो कमु मुंहिंजे सिर ते आहे। अरे 3 चकर पिया चांहि या 10 चकर पिया या कैल्शियम ठाहे पिया, ग्लूकोश पिया, तंहिंमें तूं जो छा? तूं त चांहि ठाहे। अरे तूं वरी कहिड़ो स्कूल जी हेड मास्टरियाणी आई या सुबुह जो तो कहने बायोमेट्रिक ते अंगूठो तो हणो पए? सॼो ॾींहुं घर जो कमकार थी वांती ही सॼो ॾींहुं छा थी? मञा थी रुगो घर जो ई कमु तम ॿियो को टाकरो कोन्हे मूं ते। पर गर्मी ॾिठी अथई, इन गर्मी ते जो वञी चुल्ह ते वेहा त छा मुंहिंजो चर ते थो। अरे घणो हाणे वात न हण। उथ। अड़े है ॻाल्हाए त तो पहिरीं खटदा त मूंखे लही ॾेखार। अरे यार वाकई सियाणा ने बरोबर सही तो मेरे किरे जो घेरी को। पर हिकड़ी ॻाल्हि ॿुधी जा जानो, मां जल्द ई खटे छॾींदुसि घुमण फिरण जो। ऐं हा, जॾहिं बि मां घुमण फिरण जहिड़ो थियुसि न त पोइ तुंहिंजूं ॿई टंकूं भॼी इन खट ते विहारींदुसि। इन खट ते जॾहिं वेठी आई जेड़ी नियत तेरी मुराद। तू मुझे ला चवंदो है त खट ते वेठी होंदी आहे। हाणे त पाण जी खट ते वेठो आ। अला कदो सॼी ज़िंदगी ये वेठो ई हुंदे। बता गलुआ के मार जण सा ओजी दिल खुश ना आहे थी। ओजी दिल तने खुश थी थी अरे सुल्तान जो कम किटली कदुस। मां भी इहो ई सोचां थो त विझूं इन वॾे मांगर-मछ में हथ। बाक़ी इन बलूंगड़े के कुटण सां कुछ फर्क कोन। अदा अदा मां तो चवाए तो अज वठी ॾऊंसि कुख वारी बंदूक। उपट नाए मारणो, बस मणे थोड़ी सिखत ॾियणी आहे। अदा मां तो चवाए तो औल बंदूक सुल्तान खे। सुल्तान मरे तो न यो मलार ऐं गुलू अध मुआ थी पवंदा। गलती मुखां थी वई। मुखां गलती थी वई जो मूं राणीअ खे समूरी हक़ीक़त ॿुधाए छॾी। जेकॾहिं हुनखे इहा हक़ीक़त न ॿुधायां त हूअ असांजी वठ में हुजे हा। मल्हार खे भेटाए हुन सां निकाह करे वेही रहां।
ओ ये सुल्तान वारा असांजे साम्हूं कंध खणी हलण जहिड़ा बि न रहंदा। हाँ साईं, तू चोरीअ जॻह सुरखुरू थियण पोइ चाहीं, पंहिंजी सफ़ाई नहीं चोरीअ वञी आउ कयो। हाणे त इहा ख़बर ई कोन थी पए त इहा आख़िर वई काॾे। अलाए सुल्तान वारनि छोरीअ खे मारे छॾियो। ईअं बि थी सघे थो दादा न। मां सम्झां थो त खून लिकाइण जे लाइ अजाए वावेला कंदा था। दादा मां त चवां तो पक सम्झ, जंहिं जेको न छोरी असांजो घर छॾियो न, सुल्तान वारनि जे हथ चढ़ी वई हूंदी, चोरीअ खे मारे छॾियो हूंदऊं। इन चोरीअ खे मारे इन जो इल्ज़ाम असांजे मथां हणंदा, पोइ चवंदा चोरी तव्हां वटि आहे। ऐं मालिकनि जो उन्हनि जो शक बि असांजे मथां आहे। ऐं सुल्तान वारा आज़ादुनि। मां त चवां थो दा इन दुश्मनीअ जो फ़ाइदो वठी कयूं सुल्तान जो कमु किटली। इहा हक़ीक़त वरियाम वारनि खे ॿुधायूं था ऐं चऊं था त सुल्तान वारनि मथां खून जो केस कनि। ये ॿई धुरियूं पाण में अटकनि। ओ इन दुश्मनीअ जो फ़ाइदो वठी सुल्तान जो कमु कयूं था किटली। ये दुनिया दर्द